पिछिया म्यूनसिपल चेयरमैन हाला गुल मोहम्मद पवन पारां मखदूम ग़ुलाम हैदर लाइब्रेरी जो ओचितो दौरो। चेयरमैन म्यूनसिपल हाला लाइब्रेरी में सफ़ाई रोशनी अख़बारुनि किताबनि जो जाइज़ो वठंदे, लाइब्रेरी में स्टाफ जी घटि मौजूद हुजण ते हाज़िरी बुक चेक कंदे, गैर हाज़िर ऐं ड्यूटी टाइम खां लेट पहुचंदड़ लाइब्रेरी अमले फौरी हटाए खेनि म्यूनसिपल ऑफिस ड्यूटी करण जूं हिदायतूं जारी कयूं। जे त लाइब्रेरी जी रीडिंग रूम में किताबनि ऐं अख़बारनि जो मुतालो कंदड़ शहरियुनि खां लाइब्रेरी में खेनि मिलंदड़ सहूलियतुनि मुतलक़ पुछागाछा कई। जे ते हुननि दाहिंदे ॿुधायो त लाइब्रेरी में एसी हुजणु, पीअण जो गिलास जेको रंग सां भरियल, मेन अख़बारनि जी कमीअ जी शिकायतूं कयूं, जंहिं ते चेयरमैन हाला फौरी नोटिस वठंदे लाइब्रेरी इंचार्ज खे फौरी तौर समूरी शिकायतूं हल कंदे रीडिंग लाइ ईंदड़ अवाम खे हर सहूलियत ॾियण जूं हिदायतूं ॾिनियूं। इन मौक़े ते साण सां गॾु म्यूनसिपल सफ़ाई इंचार्ज ज़ुल्फ़कार अली जुणेजो ऐं ॿिया अमलदार पिणु मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।